सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चमड़ा है त तारीख़ हक़ीक़तनि जे उबतड़ ऐं नफ़रत पखड़ींदड़ बयाननि ऐं सोशल मीडिया ते नारनि सां तब्दील नथी थी सघे। पीपल्स पार्टी कॾहिं बि कराची जे मसइलनि खां गाफ़िल नाहे रही। शर्जिल मेमण जो चवणो हो त पाणी, सेवरेज, रोड, इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿिया मसइला अॻूणियुनि ऐं शहरी हुकूमतनि जी लापरवाही सबबि पैदा थिया। वाक़ई ख़बर ॾियूं पिया। शर्जिल मेमण चयो पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अमली क़दमनि ज़रिए अवाम जे ज़ख़्मनि ते मरहम रखे रही आहे। सीनियर वज़ीर चयो त K4, सॉल्ट वेस्ट, बस सर्विसिस ऐं ॿिया तरक़ियाती मनसूबा हुकूमती कोशिशुनि जो सबूत आहिनि। शर्जिल मेमण चयो त सिंध हुकूमत हमेशह वसीलनि जी मुनसिफ़ाणी विर्छ ते यकीन रखे थी। कराची जो पैसो कराची में लॻाए पियो वञे। सीनियर वज़ीर चयो त सिंध जूं सरकारी इस्पतालूं जदीद सहूलियतूं फ़राहम करण सां गॾु ॿियनि सूबनि लाइ मिसाल बणिजी रहियूं आहिनि। शर्जिल इनाम मेमण चयो त पीपल्स पार्टी हमेशह वफ़ाक़ जी मज़बूती, सूबाई ख़ुदमुख़्तियारी ऐं अवामी भलाई खे तरजीह ॾिनी आहे। सीनियर वज़ीर चयो त सिंध जा बाशऊर माण्हू ॼाणनि था त केरु संदन ख़िदमत करे रहियो आहे ऐं केरु बयानबाज़ी पियो करे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणो आहे त तारीख़ हक़ीक़तनि जे उबतड़ ऐं नफ़रत पखड़ींदड़ बयाननि ऐं सोशल मीडिया ते नारनि सां तब्दील नथी थी सघे। पीपल्स पार्टी कॾहिं बि कराची जे मसइलनि खां गाफ़िल नाहे रही। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। चीफ फयाज़ आगाह कजो। बिल्कुल मारवी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पंहिंजो बयान जेको जारी कयो आहे, वीडियो बयान में संदसि चवणु आहे त हक़ीक़त जे बरक्स ऐं नफ़रत जे बदिल जेके बयान आहिनि उहे सोशल मीडिया ते सस्तनि नारनि जी जेका गूंज आहे उहा न सिर्फ़ माशरे खे तब्दील नथी करे सघे बल्कि कराची जा जेके मसइला आहिनि उन्हनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी न कॾहिं गाफ़िल हुई न ई अॼु आहे। संदसि इहो चवणु त पाणी, नेकाले जो निज़ाम, रोड ऐं इंफ्रास्ट्रक्चर उहे मसइला आहिनि जिन ते अॻूणियुनि जेका शहरी हुकूमतुनि न सिर्फ़ ॾहाकनि खां वठी गफ़लत अख़्तियार कई बल्कि उन सूरताल माण्हुनि में मायूसी वारो अंसर जेको आहे उहो फैलायो। त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जंहिं अमली क़दम कनि जे ज़रिए अवाम जा जेके ज़ख़्म आहिनि उन्हनि ते मरहम रखियो आहे। K4 मनसूबो हुजे, सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट हुजे, बस सर्विस हुजे ऐं वॾा तरक़ियाती मनसूबा मुसलसिल हुकूमती काविशुनि जो ऐं महिनतुनि जो सबूत आहिनि। शर्जिल जो इहो चवणु आहे त सिंध हुकूमत हमेशह वसीलनि जी जेका मुनसिफ़ाणी विरासत ते यकीन रखे थी। कराची जो पैसो कराची ते लॻायो पियो थो वञे। सिंध जी सरकारी इस्पतालूं न सिर्फ़ जदीद सहूलियतुनि मुहैया करे रहियूं आहिनि बल्कि उन्हनि जो जेको मॉडल आहे उहो ॿिया सूबा बि इख़्तियार करे मिसाल बनाए रहिया आहिनि। संदसि इहो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह वफ़ाक़ जी मज़बूती, सूबाई ख़ुदमुख़्तियारी ऐं अवाम जी फलाही जेके क़दम आहिनि उन्हनि ते जेका फोकस रही आहे ऐं सिंध जो बाशऊर अवाम ॼाणे थो त केरु कंहिंजी ख़िदमत करे रहियो आहे ऐं केरु महज़ रुगो बयान ऐं सियासत जे ज़रिए पंहिंजी नाकामी जेको लिकाए रहियो आहे। त सोशल मीडिया ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ते जेका तनक़ीद थी रही आहे उन ते उन जे हवाले सां सूबाई वज़ीर बयान जारी कंदे उन्हनि समूरनि जेके सस्तनि नारनि खे रद्द कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अवाम जे हक़नि जो न सिर्फ़ निगहबान कराइणो आहे बल्कि संदसि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह कमु कयो आहे ऐं कमु करे ॾेखारियो आहे। जी मारवी। ठीकु आहे, महिरबानी चीफ।